هذه المواضع، هذه مدرسة ندرس فيها الأولاد، بس الآن بسبب الكورونا مغلقة. الأبواب المركزية من هناك كانت مغلقة، فندخل من هنا من الباب الجانبي. هذه الأبواب كانت مغلقة. هذا المسجد من الداخل ما شاء الله تبارك الله. هذه القبب قبب كبيرة جدا. هذا المسجد من الداخل. الفرش، هذه السجادات هذه ما شاء الله من النوع الفاخر. المحراب هذا تاريخ عريق جدا. قبل 400 سنة بني هذا المحراب. الصف الواحد يسع لتقريبا 100 شخص، 100 مصلي. والمسجد بكامله هذا يتسع ل 4000 مصلي. لكن هنا في إضاءة خارجية، إضاءة الشمس، تهوية، ممكن تشوف المسجد. العمل هذا اللي سووه على المسجد والزخارف هذه اللي سووها رمموها قصدي في عام 2000 و2001، يعني قبل 19 أو 20 سنة. والمسجد هذا قديم جدا، يعني يرجع إلى 400 سنة. نبغى نروح للسطوح الآن نشوف من فوق مدينة غوسبور. شوفوها من فوق، جامع مسجد غوسبور. شوفوا القبب ما شاء الله تبارك الله وهيبتها. 4 5 6 7 8 9 يمكن 10 قبب على ما يبدو. أحبة الكرام، أنا الآن موجود مع العائلة التي تهتم بالجامع المسجد، وهي من عائلة السادات والأشراف الذين قدموا السند من البلاد العربية أو من الحجاز. كبير العائلة هذه هو السيد يعقوب محمد يعقوب شاه، وهو من كبار الرؤساء هنا في المدينة، لكنه للأسف يعني غير موجود الآن، وهو في المستشفى حاليا مريض في كراتشي. أسأل الله عز وجل أن يشفيه ويرزقه الشفاء العاجل. معنا الآن موجود ابنه الأكبر وهو السيد فيض الرحمن شاه هنا في مدينة غوسبور. نجري معه هذا اللقاء المختصر إن شاء الله حتى يتبين لنا تاريخ مدينة غوسبور وتاريخ الجامع المسجد هذا، وتاريخ أيضا الأشراف والسادات الذين قدموا بلاد السند. السلام عليكم. وعليكم السلام ورحمة الله وبरकातुहू। साईं सभ खां पहिरियों त इहो ॿुधायो त सैयद घराणो तव्हांजी जेको फैमिली आहे साईं, उनजो थोरो बैकग्राउंड ॿुधायो। जीअं त असांजो घराणो गीलानी असल में गीलान आहे, पोइ अरबी में गाफ न हुजण जे करे उन्हनि खे गीलानी कोठियो वेंदो आहे। असां सैयदना अब्दुल कादिर गीलानी रहमतुल्लाह अलैह हसनी वल हुसैनी सादात जी निस्बत रखूं था। असां हुमायूं बादशाह जे ज़माने में मदीने पाक खां हिजरत करे मके पाक खां हिजरत करे आया असांजा वॾा सैयद मुहम्मद मकी रहमतुल्लाह अलैह। मके पाक मां हिजरत कई, मके पाक मां सिधो दिल्ली आया सिर्फ़ु तबलीग जे सिलसिले में, जो हुननि जो जेको मक़सदु हुयो सिर्फ़ु तबलीग हुयो, तबलीग इस्लाम।
हिजरत करण खां पोइ हुननि खे 2 फ़र्ज़ंद हुआ, ऐं सईद हुसैन ऐं सईद रहमान। तक़रीबन अॼु खां मतिलबु केतिरा सौ साल पहिरियों? 750 साल पहिरियों। 750 साल पहिरियों त हिननि अची करे हिते हिंदुस्तान में इस्लाम जी तबलीग कई ऐं बेशुमार माण्हुनि खे हिननि इस्लाम ते क़ाइल कयो ऐं कलमा तौहीद उन्हनि खे पढ़ायो। उन खां पोइ हमायूं बादशाह खे असांजे वॾनि चयो त हाणे हल त कर हज बैतुल्ला हली करे तूं अदा कर। पोइ जॾहिं हमायूं बादशाह साईं जन जे इसरार ते हज ॾांहुं रवानो थियो त हू बादशाह हूंदा पंहिंजे अटाले समेत, पंहिंजे ख़ानदान समेत, जेको पंहिंजो ख़ानदान हूंदो, पंहिंजो लश्कर हूंदो, उन समेत पैदल रस्ता हूंदा हुआ, उठनि घोड़नि ते रस्ता हूंदा हुआ। उन वक़्तु ॿी का ट्रांसपोर्ट न हूंदी हुई। हू पंहिंजो सॼो लश्कर वठी करे उन्हनि हज बैतुल्ला अदा कयो ऐं वापसी ते जॾहिं आया त ठट्टा, जेको ठट्टो हिन वक़्तु शहर आहे, ठट्टा जी जामिया मस्जिद बि इहो जेको हूंदो त इहो मेन रस्तो हूंदो हुयो। इहो रस्तो जेको आहे त शेरशाह सूरी जे ज़माने खां वठी इहो दिल्ली ताईं कनेक्ट कंदो हुयो। मेन जेको रस्तो हूंदो, जेके अॼुकल्ह असां मेन शाहराऊं चऊं था, इहे कचियूं शाहराऊं हूंदियूं, पर मेन शाहराऊं हूंदियूं हिकु मुल्क खां ॿिए मुल्क, हिकु शहर खां ॿिए मुल्क, शेरशाह सूरी जे ज़माने खां वठी उन रस्ते सां अचनि पिया त हिते अची करे क़याम कयो। हुन जा ख़ैमा जेके आहिनि उते अची हिननि खाड़िया पंहिंजा। जॾहिं ख़ैमनि गाड़ण खां पोइ हमायूं बादशाह जे घर में उमेदु थी, छो त हीउ सफ़र जेको लंबो सफ़र हो, महीना बि लॻी वेंदा, साल बि लॻी वेंदा हुआ, अहले खाना बि हुया। त राति जे टाइम हमायूं बादशाह असांजे हज़रत सईद मुहम्मद बकी रहमतुल्लाह अलैह जन जे ख़ैमे में तशरीफ़ फरमा थिया ऐं अर्ज़ु करणु लॻा त अव्हां जी दुआउनि सां मूंखे पुट जी शहादत सां अलाह साईं नवाज़ियो आहे। अचो अची हुनजे कन में अज़ान बि ॾियो ऐं हुनजो नालो बि रखो। तो हज़रत साईं सईद मुहम्मद बकी रहमतुल्लाह अलैह जन उनजो नालो रखियो अकबर बादशाह ऐं उनजे कन में अज़ान बि ॾिनी, जंहिंजे करे शाहजहान पंहिंजे वॾनि जी निस्बत जे करे ठट्टे में जामिया मस्जिद जे नाले सां ठट्टे जी मस्जिद हिकिड़ी आहे, उन पंहिंजे वॾनि जे उतां क़याम जे करे ऐं वॾनि जी उन ते विलादत जे करे उन हिकिड़ो पंहिंजो तारीख़ी मक़ाम हुते जोड़ियो, जंहिंजो ठट्टा वारी जेका मस्जिद। अच्छा साईं, इहो ॿुधाइजो त उन खां पोइ तव्हांजो ख़ानदान हिन कस्बे में, हिन एरिया में, इलाइक़े में, सिंध में, गौसपुर में ख़ासि तौर ते अची करे कीअं आबाद थियो? जीअं त साईं मुहम्मद बकी जा 2 फ़र्ज़ंद हुआ। सईद अॻ में मां अर्ज़ु करे चुकियुसि, सईद हुसैन दहलवी ऐं सईद रहमान दहलवी। दहलवी उन्हनि खे इन जे करे थो कोठियो वञे, उन्हनि जो लक़ब आहे जो हू हिन वक़्तु लाल क़िले दिल्ली में मदफ़ून आहिनि, त उन जे करे उन्हनि खे दहलवी जो लक़ब ॾिनो थो वञे। ऐं सईद मुहम्मद मकी रहमतुल्लाह अलैह, सईद हुसैन जेको उनजो वॾो फ़र्ज़ंद हुयो, उनजो पुटु मुबारक, सईद मुबारक, उनखे नंढो ई हुयो त सिंध जे तरफ़ आदलपुर नाले हिकिड़े शहर, नंढे ॻोठ में, कस्बे में हिकिड़ो मदरसो हुयो। हूअं त मदरसा त इलाही हुआ, पर हुनजो जेको मक़सदु हुयो इस्लाम जी तालीम ऐं इस्लाम जी तबलीग हुयो। नंढड़े पंहिंजे खे उते दाख़िला वठी ॾिनी आदलपुर में। आदलपुर में दाख़िला वठी ॾियण खां पोइ हर साल पंहिंजे पोटे जी अयादत लाइ, तब पुरसी जे लाइ, ऐं हुनजो ख़ासि मक़सदु जेको हुयो, लाहौर खां ईंदा हुआ, दिल्ली खां, लाहौर खां तबलीग कंदा ऐं सिख हूंदा तमामु घणा। पोइ सिख बेशुमार जेके आहिनि त उन्हनि साईं जन उन्हनि खे जॾहिं तबलीग कंदा हुआ त बेशुमार सिख साईं जन जे हथ ते ईमान आणींदा हुआ ऐं दस्तबैयत बि थींदा हुआ, कलमा तौहीद हुननि खे अलाह साईं नसीब कंदो हुयो ऐं मुस्लमान थींदा हुआ। हिकु दफ़े छा थियो, जॾहिं हू पंहिंजे पोटे सां मिलण ईंदा, सिर्फ़ु मक़सदु उनजो इहो हुयो त हाणे मां पंहिंजे पुट खे इन जे करे दाख़िला वठी थो ॾियां हिते, मुंहिंजे अचण जो जेको सिलसिलो रहंदो त अचणु वञणु रही सघंदो। उते त इस्लाम जी ख़िदमत कई अल्हम्दुलिल्लाह, उते त काफ़ी मुस्लमान हुननि कया, पर हुनजो इहो त मां बि इहो जेको जंहिं सिलसिले सां आयो आहियां, जंहिं मक़सद जे लाइ आयो आहियां, मके पाक में हिजरत कई आहे, त उहो मुंहिंजो मक़सदु पूरो थियो तबलीग वारो। पोइ जॾहिं हू लाहौर जे वेझो दीपालपुर हिकिड़ो शहरु आहे ऐं चूड़िया हिकिड़ो इलाइक़ो आहे, उते जॾहिं हू पहुता त उते हिकिड़ो सिखनि जो राजा हूंदो हुयो। उन चयो त शाह साहिब सां छो न जंग सईद सां करे ऐं हिन खे शहीद कजे, जो हीअ अचे थो हज़ारे सिख मुंहिंजा हमेशह पंहिंजे मुस्लमान थो करे वञे, पंहिंजे दीन इस्लाम ते वठी थो वञे। पर हुनखे पंहिंजनि माण्हुनि काफ़ी हिकिड़ी इहा राय ॾिनी त हिन जी दावत था कयूं ऐं हुनखे खाधे में ज़हर था मिलाए ॾियूं, जंग कंदासीं, थी सघे थो त मुग़लनि बादशाहनि जो दौरु आहे, मुग़लनि बादशाहनि जो मोतमद अलह मुर्शिद खानो बि आहे, मतां जंग थी पवे ऐं असांखे नुक़सानु थिए, जंहिंजे करे साईं जन जी कंहिं सिखनि खां दावत कराई
ऐं साईं जन खे उते खाते में ज़हर उते अलाह तबारक व तआला उन्हनि जी शहादत नसीब कई। हिन वक़्तु चूनिया जेको आहे तहसील चूनिया में साईं जन जी जेका आहे त मज़ार मुबारक आहे। साईं तव्हांजा वॾड़ा जेके साईं शाह हुसैन जे नाले सां मशहूरु ऐं मरूफ़ आहिनि, सैयदना गौस जिलानी रहमतुल्लाह अलैह, ऐं जंहिंजे नाले सां ई हीउ शहरु गौसपुर मनसूब आहे, कुझु उन्हनि जे बारे में ऐं हिन गौसपुर शहर में जेका जामे मस्जिद आहे उन जे बारे में ॿुधायो। जीअं त हज़रत सईद शाह गौस जिलानी रहमतुल्लाह अलैह 400 साल पहिरियां हीअ पंहिंजी ज़मीन हुई जंहिं ते अची हुननि हिजरत कई। हिजरत पंहिंजे हुन देह बहादुर शाह, जेको बहादुर शाह साईं जन जो वालिद हुयो, उतां हिजरत करे हिते आया। हिते को बि घर न हुयो। साईं जन सां 40 घर साईं जन जा जेके ख़ुलफ़ा हुया, साईं जा जेके मुरीदैन हुया, साईं जा अक़ीदतमंद हुया, साईं सां गॾु हिजरत करे आया। ऐं साईं जन शाहजहान बादशाह जी ख़िलाफ़त जो दौरु हुयो। साईं जन शाहजहान बादशाह ॾे ख़त लिखियो त तव्हां जेका दिल्ली में जामिया मस्जिद जोड़ाई आहे उन जो मूंखे नक्शो मोकिलियो, नंढो नक्शो मोकिलियो, त मां उन नक्शे जी मस्जिद हिते पंहिंजे शहर में जोड़ाइण थो चाहियां। पोइ कीअं त मुगलिया ख़ानदान सां असांजो हिकिड़ो पुराणो राब्तो बि हुयो ऐं हिकिड़ो सिलसिलो बि हुयो। अकबर बादशाह खां वठी ऐं हुमायूं बादशाह खां वठी उनजे ॾाॾे औरंगज़ेब खां वठी। पोइ हुन ख़ालिकदाद नाले हिकिड़ो जेको आर्किटेक्ट हुयो उन खे ख़ुदि हिते साईं जन जी ख़िदमत में मोकिलियो। जॾहिं हू ख़ालिकदाद हिते अची करे पहुतो त ख़ालिकदाद साईं जन खां पुछणु लॻो त साईं केतिरे पैमाने ते तव्हां मस्जिद ठाहिणु चाहियो था पिया? त साईं जन चयो त मां वसी पैमाने ते मस्जिद ठाहिणु चाहियां थो, जंहिंमें 3500 खां 4000 माण्हू बयाक़त नमाज़ अदा करे सघनि। ख़ालिकदाद चवणु लॻो साईं 40 घर बमुश्किल आहिनि, उहा त हिन मस्जिद त इलाही वॾी आहे। उन वक़्तु हीउ वॾो ईअं सम्झो त हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो। 400 साल पहिरियां हीउ वॾो प्रोजेक्ट हुयो ऐं जॾहिं त माण्हुनि जा घर बि तमामु नंढड़ा हूंदा हुया। साईं जन फरमायो त अलाह जो ॾींहुं अहिड़ो ईंदो हिकिड़ो जेका हीअ माण्हुनि जे लाइ नाकाफ़ी थींदी। सुभान अल्लाह। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॾिसो था त हाणे बि जॾहिं जुमे जी निमाज़ थिए थी, असांजा 2-3 जेके अज़ला आहिनि उन्हनि खां वधीक 3500 खां 4000 ताईं माण्हू हिन मस्जिद में नमाज़ अदा कनि था ऐं हीअ माण्हुनि जे लाइ नाकाफ़ी थिए थी। ऐं गलियुनि भिटियुनि ऐं बाज़ार में बि माण्हू नमाज़ अदा कनि था। मकतब फ़िक्र जो शिया सुन्नी देवबंदी बरेलवी हिते कंहिं बि मकतब फ़िक्र वारो माण्हू जेको आहे त इहो न चवंदो आहे त मां हिते हिन मस्जिद में नमाज़ में पढ़ां। हू चवंदो आहे त शाह गौस जिलानी जोड़ायल मस्जिद आहे, उते वञी करे मां मस्जिद में नमाज़। साईं हीउ जेको यूट्यूब चैनल असां ठाहियो आहे ताहिर सिंधी जे नाले सां, इन में अरब दुनिया खे असां पाकिस्तान जे बारे में मालूमात ॾियूं था, सिंध जे बारे में मालूमात ॾियूं था, ख़ासि तौर ते सिंध जे बारे में, सिंध जा रोड रस्ता वाहण वस्तियूं ॻोठ शहर, सिंध जी तारीख़ हिस्ट्री। इन खे यूट्यूब चैनल तव्हां बि इहो सब्सक्राइब पाण बि कयो आहे, तव्हां इन खे कीअं था ॾिसो ऐं दोस्तनि खे छा पैगाम ॾींदा? अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर मोहम्मद ताहिर अल सिंधी जेको ही यूट्यूब जोड़ियो आहे, अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु चैनल आहे। हिकिड़ो तारीख़ खे हिन समोयो आहे, उन चैनल में सिंध जी तारीख़ खे हिन समोयो आहे, पोयो आहे। उन में तमामु बहितरीनु तरीक़े सां हितां जी तारीख़ खे, हितां जे रोडनि खे, रस्तनि खे, तहज़ीब खे डॉक्टर मोहम्मद ताहिर सिंधी हिकिड़ो वाखाणियो आहे। वाखाण करे हिकिड़ी रोशनाई कराई आहे अरब दोस्तनि ताईं। अल्हम्दुलिल्लाह हिननि जो बहितरीनु कमु आहे। मां दोस्तनि सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त हिन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं हिन खे वधि में वधि ॾिसनि ऐं असांजी बि पज़ीराई थींदी, सिंध जी पज़ीराई थींदी ऐं तव्हांखे वधि में वधि हिन चैनल मां मज़ो ईंदो। साईं सैयद फैज़ल रहमान शाह तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो तमामु असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। जज़ाकल्लाह, वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी जो पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए असांखे ख़िदमत जो मौक़ो ॾिनो। वॾी महिरबानी।